माओ जे हंज में जेको ॿार न सुधरंदो ॿार किथां सुधरंदो। वॾियूं दवाऊं त वॾियूं आहिनि, असां दीन जा ठेकेदार आहियूं, असां नारा ईअं था लॻायूं जुनैद बगदादी जा पोटा आहियूं, महफ़िलुनि में ईअं वेठा आहियूं, सुभाणे हुकुम ईअं आहिनि ॼण को इमाम रज़ा अहमद रज़ा ख़ान बरेलीअ जे ख़ानदान मां पैदा थिया आहियूं। मुजाहिदा ज़बानी न अमली कमु कयो, अमली कमु कयो, दुश्मन जो वार न थींदो। न्याणी वॾी थिए शादी करायो, न्याणी जी तरबियत रखो, परदो ॾियो। तव्हांखे इहो मना नथा कयूं त तव्हां दुनियावी तालीम न पढ़ायो, पढ़ायो भली पढ़ायो, पर जेतिरो अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे क़ुरान जे अंदरि हदीस जे अंदरि जेको मदीने वारे साईं फरमायो आहे उन हुकुम ते हलो। तव्हां खोलियो तारीख़, वॾा वॾा उलमा इकराम फरमाईंदा का बि न्याणी पढ़ियल लिखियल आहे जेका डिग्री याफ़्ता आहे, यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी आई आहे, पोइ छा कयोसि मुड़ुस जी इज़त करे थी? कोन कंदी। ख़ुदा जो कसम थो खणी ॻाल्हि कयां, वधीक टे कंदुसि चवंदो हल होटल खोलिया पिया अथई मानी खां, मां अधु राति जो उथी मानी तुंहिंजे लाइ ठाहियां, मेकअप ख़राब कयां। चवंदा आहिनि पढ़ी लिखी थींदी औलाद जो मुस्तक़बिल संवारी थी। मखदूम बिलाल जी मां LLB थियल आई छा? लाल शहबाज कलन जी मां PhD करे आई। हाँ जा बाबा नथू शाह जी जेका मां हुआ अंग्रेज़नि मां पढ़ी आई। जंहिं बाबा नथू शाह पैदा कया, मखदूम बिलाल पैदा कया, लाल शहबाज कलंदर पैदा कयो, जंहिं असांजा क़यूम ज़मा गौस ज़मा वक़्त जा गौस लजपाल कंबर वारा सरदार पैदा कया, उहे मायरूं न छा? उहे अॻड़ी न छा? अॼुकल्ह को ॾेखारियो जेका पढ़ी लिखी औरत आहे उनजो पुटु ॾेखारियो, तव्हां तारीख़ खोलियो त उथंदी मुसलो थम हुजेसि। जेका मास्तरियाणी आहे, मास्तरियाणी को पुछा कयो तुंहिंजो पुटु तहज्जुद गुज़ार आहे, क्लार्क आहे जेका ड्यूटी थी करे उन खां पुछा कयो तुंहिंजो पुटु तहज्जुद गुज़ार आहे, निमाज़ पढ़ंदो आहे? ख़ुदा जो कसम हरगिज़ न पढ़ंदो, निमाज़ त छा पर मस्जिद जो हुओ न छॾो। मां चैलेंज सां थो चवां, पढ़ी लिखी औरत ईअं सम्झो दुनिया जे लाइ झंझट आहे। पढ़ी लिखी औरत दीन खां परे हूंदी, तव्हां सम्झो पढ़ी लिखी औरत तव्हांजे औलाद जो मुस्तक़बिल संवारींदी। सवाल ई पैदा न आहे। सादी औरत जेका दीन सां मुहबत कंदी, इस्लाम सां मुहबत कंदी, शरीयत सां मुहबत कंदी, मदीने वारे सरकार जी सुन्नत सां मुहबत कंदी, उन औरत ई हमेशह वक़्त जा कलंदर पैदा कया, उन औरत ई हमेशह वक़्त जा दाता पैदा कया। अब्दुल कादिर जीलानी, गौसे आज़म दस्तगीर जहिड़ा जवान पैदा कया उन औरत। अॼु जी औरत ॾेखारियो न को पीर पैदा कयो हुजे। ॿुधो तव्हां खोलियो तारीख़, को पीर पैदा थियो जी औरत? सवाल ई पैदा न आहे। त ख़ुदा रा मां हथ ॿधी उन्हनि वालदेन खे गुज़ारिश थो कयां त ॼाणी वेहे विहारियो न, या ॼटिकी या जाहिलाणी हिंदुनि वारी अंग्रेज़नि वारी जेका सोच अथव कढो। माउ जे पेट मां हेॾो वॾो थियो आहे न, तोखे कंहिं पालियो आहे? तोखे अलाह पालियो आहे न। तूं शरीयत जो दावेदार सदराई, तूं सुन्नतुनि ते हली मदीने वारे साईं जो आशिक़ थो सदराई। चईंदो अवल नौकरी त हुजे, को करबा कारोबार त हुजे। क़ुरान खां पुछो, क़ुरान जा थो चवे? क़ुरान चए थो? ख़ुदा जो कसम न। सूरह नूर, मां त सूरह नूर पढ़ी न सघी थो थोरी, छा लिखियल आहे? तॾहिं चवंदा न कंहिं न्याणीअ खे सूरह नूर पढ़ायो, सूरह नूर पढ़ायोसि तर्जुमे सां। पाणे परदो कंदी, पाणे पीउ भाउ जो अदब कंदी, पाणे घरवारे जो अदब कंदी, पाणे भेनरुनि भाइरनि सां सुठे अल्फाज़नि में ॻाल्हाईंदी। चवंदा ईंदा मुंहिंजो ख़्यालु थी वियो, राति तक़रीबन 2 बजे 2:30 बजे ताईं वेही तफ़सीर हुनखे पढ़ियो, पोइ 3 बजे ताईं राति तक़रीबन अलाह गवाह हुआ पढ़ंदो रहियुसि, पर मुंहिंजा कन खुलंदा पिया त दुख मूंखे ॾाढो थियो त यार असां आया छाजे लाइ, वञूं काॾे पिया। मां अॼुकल्ह जे तमामु आलिमनि हाफ़िज़नि खे बहुत ॿधी, मां हथ ॿधी पेरनि ते ई पंहिंजी टोपी लाइ रखां थो त ख़ुदा जे वास्ते मीलादनि में इस्लाही ॻाल्हियूं कयो। माण्हू गुमराही जे तरफ़ हली रहिया आहिनि। मीलाद मुस्तफ़ा जे में वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो जो माण्हू जन चोटीअ ते गुमराही जे तरफ़ आहे। उहो माण्हू कोन्हे को। आका जी हदीस मुबारक आहे, शादीअ में सिर्फ़ु निकाह। असां वटि शादी छा आहे? ओ सुञो करे पिंडण जहिड़ो करीस, महीनो पूरो शादी हलंदो। वनवा अलॻि, मंगणो अलॻि, मेहंदी अलॻि, निकाह अलॻि, वलीमो अलॻि। घणा ख़र्च थिया? गौर कयो। वनवा अलॻि, मेहंदी अलॻि,
निकाह अलॻि वलीमो अलॻि ऐं सुन्नत शरीयत छा थी चवे क़ुरान निकाह बस कुछ भी न। हाँ महबूब जी हदीस आहे वलीमो कयो किथां आयो कहिड़े किताब में लिखियल आहे त तव्हां खोलियो न लाऊं कहिड़े किताब में किथे बि कोन्हनि बसि इहा पुराणी वाणियुनि सां गॾु रहंदा हुआसीं पोइ जीअं वाणिया कंदा असां मुस्लमान हुन शुरू करे ॾियो बुकनि में चांवर विझण वाणिया कंदा न पुराणे ॾे असां तव्हां सां गॾु आहियूं जाॾे तव्हां ताॾे सां हिंद सिंध गॾु हूंदी टकर पोइ वेझा रहंदा असां न लॻा थियनि। हक़ीक़त में क़ुरान इहे शयूं नथो चवे हदीस इहा शइ नथी चवे क़ुरान जी हदीस चवे थी निकाह थिए रातो वाई घर वारी वठी अमानत हलिया वञो। अॼुकल्ह छा आहे निकाह खां 4 ॾींहं पिया घोट वञी घर फ़िलहाल विहाणे सां सुम्हे उन खां पोइ 4 ॾींहंनि खां पोइ शादी हाल में सिंगारे तयारु करे वठी न तेसि ताईं बुख ते हुजे मंगणो वञो आहे अगम थी वियो ऐं 4 ॾींहं कीअं घोट जा गुज़रनि अमानत हुन जे हवाले थी वई। हालांकि क़ुरान हदीस में अचे थो वञो आहे निकाह अमानत आहे निकाह खां पोइ 5 मिंट बि पीउ घर नथो विहारे सघे छोकिरी 5 मिंट फौरन घोट जे हवाले करे हदीस क़ुरान में आहे मां पंहिंजी ज़बान जी ॻाल्हि नथो कयां मां तव्हांजो ज़बान जी ॻाल्हि थो करे लाज़मी आहे मुंहिंजो काफ़ी बयान दोस्त ॿुधंदा के त मूंखे लाइक कंदा के मां चुकूं पढ़ंदा उहा हुननि जी महिरबानी आहे उनखे ख़बर आहे त मां पढ़ियल न आहियां मां जाइल आहियां वरी अंदरि सड़े खां लफ़्ज़ ॻाल्हाइणा पवंदा तो अॼुकल्ह असांजा आलिम अॼुकल्ह असांजा हाफ़िज़ अॼुकल्ह असांजा मुफ़्ती अगरि जेकॾहिं अल्फाज़ ॻाल्हाइनि खुलम खुल ॻाल्हाइनि ख़ुदा जी कसम असां जहिड़ा जाहिल असां जहिड़ा निकम्मा असां जहिड़ा नकारा न ॻाल्हाईंदा। हक़ीक़त में मां चवां थो हर जुमे ते इहे तकरीरूं हुजणु खपनि हर जुमे ते मुख़्तलिफ़ इहे तकरीरूं हुजणु खपनि भली यार माण्हू न ईंदा न कपरवाह जा जुमो कंहिंजे लाइ था पढ़ो अलाह ख़ातिर ख़ाली मस्जिद में ठो सच ॻाल्हि आहे सच ॻाल्हि आहे सच ॻाल्हाइबो न कॾहिं मदरसो भरियल हूंदो अॼु सच ॻाल्हि आहे त केरु कोन्हे ख़बर पवंदी त मुनाफ़िक़ कूड़ो केरु आहे मुनाफ़िक़ थींदे न टोला लॻंदई पेर धोअंदई हथनि खे चुमी ॾींदई सच ॻाल्हाईंदे साइड वठंदा वेंदई हिन मां साबित थींदो त तुंहिंजे लाइ भलाई अथई मुनाफ़िक़ इते ई भॼी वई कूड़ा इते ई भॼी वई सच ॻाल्हि आहे पर कमु उनजे ख़ातिर कर जंहिं पैदा कमु उनजे ख़ातिर कर माण्हुनि जे ख़ातिर न जंहिं ग़ुलामी जो घटि गले में विधो थी पकड़ उनखे छो त दुनिया में कम भी हो ईंदी आख़िरत में कम भी हो ईंदी। दोस्तो मां वधीक गुफ़्तगू में निकिरी वियो हुजां मतां मूंखां का ग़लती कोताही थी हुजे मां सभिनी खां हथ ॿधी माफ़ी वठां थो माज़रत घुरां थो छो त मूं ते मया न ॾिजो मां अॻ में चई चुको आहियां मां ॼठ जाहिल आहियां अनपढ़ियल आहियां पर लेकिन इहे राति चंद ॻाल्हियूं ॿुधनि मूंखे ॾाढो दुख थियो त असां